الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. يا أيها الذين آمنوا لا تسألوا عن أشياء إن تبد لكم تسؤكم وإن تسألوا عنها حين ينزل القرآن تبد لكم عفى الله عنها والله غفور حليم. قد سألها قوم من قبلكم ثم أصبحوا بها كافرين. ما جعل الله من بحيرة ولا سائبة ولا مصيلة ولا حام ولكن الذين كفروا يفترون على الله الكذب وأكثرهم لا يعقلون. وإذا قيل لهم تعالوا إلى ما أنزل الله وإلى الرسول قالوا حسبنا ما وجدنا عليه آباءنا أولو كان آباؤهم لا يعلمون شيئا ولا يهتدون. يا أيها الذين آمنوا عليكم أنفسكم لا يضركم من ضل إذا اهتديتم إلى الله مرجعكم جميعا فينبئكم بما كنتم تعملون. يا أيها الذين آمنوا شهادة بينكم إذا حضر أحدكم الموت حين الوصية اثنان ذوى عدل منكم أو آخران من غيركم إن أنتم ضربتم في الأرض فأصابتكم مصيبة الموت تحبسونهما من بعد الصلاة فيقسمان بالله إن ارتبتم لا نشتري به ثمنا ولو كان ذا قربى ولا نكتم شهادة الله إنا إذا لمن الآثمين. فإن عثر على أنهم استحقا إثما فآخران يقومان مقامهما من الذين استحق عليهم الأوليان فيقسمان بالله لشهادتنا أحق من شهادتهما وما اعتدينا إنا إذا لمن الظالمين. ذلك أدنى أن يأتوا بالشهادة على وجهها أو يخافوا أن ترد أيمان بعد أيمانهم واتقوا الله واسمعوا والله لا يهدي القوم الفاسقين. صدق الله العظيم. ईमान वारो न सवाल कयो न पुछो घणियूं ॻाल्हियूं जे उहे ज़ाहिर कजनि तव्हां लाइ त बुरियूं लॻंदव ऐं जे पुछंदो उन्हनि बाबति जंहिं वक़्तु नाज़िल थी रहियो आहे क़ुर उहे ज़ाहिर कबियूं तव्हां ते। माफ़ कयो अल्लाह ताला उहो गुनाह ऐं अल्लाह बख़्शींदड़ बुरदबार आहे। बेशक सवाल कया अहिड़ा हिकु क़ौम जा अॻे हुई तव्हां खां पोइ फिरी थिया उन जा इनकारी ऐं न बणाई आहे अल्लाह का बि बहीरा ऐं न साहिबा ऐं न वसीला ऐं न को हाम पर जिन कुफुर कयो उहे घणनि था अल्लाह ते कूड़ ऐं घणा उन्हनि मां नथा सम्झनि। ऐं जॾहिं खेनि चइजे थो त अचो उन ॾांहुं जेकी नाज़िल कयो अल्लाह ऐं अचो रसूल चवनि था त काफ़ी आहे असांखे उहो जंहिं ते लधोसूं पंहिंजे अबनि ॾाॾनि खे। छा तोणी जो उन्हनि जा अबा ॾाॾा न ॼाणंदा हुजनि कुझु बि ऐं न की सिधी राह ते हुजनि। ऐं उहे जिन ईमान आंदो तव्हां बचायो पंहिंजो पाण खे, तव्हां बचायो सिर पंहिंजा, न नुक़सान ॾींदो तव्हांखे जेको बि गुमराह थियो जॾहिं तव्हां हिदायत वारा आहियो। अल्लाह ॾांहुं मोटण आहे तव्हां सभिनी जो, पोइ ख़बर ॾींदो तव्हांखे जेकी तव्हां कंदा हुआ।
ए ईमान वारो, शायद ही तव्हांजे विच में जॾहिं अचे थो तव्हां मां कंहिं ते मौत वसियत जे वक़्तु ॿ माण्हू हुजनि सचा तव्हां मां या ॿ ॿिया तव्हांजे गैरनि मां, जेकॾहिं तव्हां सफ़र कयो मुल्क में पोइ पहुचे तव्हांखे तकलीफ़ मौत जी, झलियो उन्हनि ॿिन्ही खे निमाज़ खां बाद, पोइ उहे ॿई कसम खणनि अल्लाह जो जे तव्हांखे शक पवे, चवनि त नथा वठूं उन ते का रक़म तोड़े हुजे ॿाहिट ऐं न लिकाईंदासूं शायदि ई अल्लाह जी, बेशक असीं उन वक़्तु ॾोहारियुनि मां आहियूं। पोइ जेकॾहिं ख़बर पए त उहे ॿई थिया आहिनि ॾोही, पोइ ॿिया शाहिद बीहनि उन्हनि जे एवज़ उन्हनि मां जिन जो हक़ ज़ाया थियो, ॿ वेझा माइट, पोइ कसम खणंदा अल्लाह जो त असांजी शायदी वधीक सची आहे उन्हनि ॿिन्ही जे शायदी खां, ऐं असीं हद खां न लंघिया आहियूं। उन वक़्तु असीं ज़ालिमनि मां थियूं हा, उहो वेझो आहे त ॾियनि शायदी जीअं जो आहे या ड्रिजनि त मतां मोटाइजनि कसम हिननि जे कसमनि खां पोइ, ऐं ड्रिजो अल्लाह खां ऐं हुकुम ॿुधो, ऐं अल्लाह नथो हिदायत करे बेदीननि खे। सूरतुल माइदा जो 13हों रुकू, 7 सिपारे जो 3 रुकू, आयत नंबर 100 खां आयत नंबर 108 ताईं मुकम्मल रुकू तिलावत कयोसीं, ऐं इहो तर्जुमो हज़रत साईं बेर शरीफ़ रहमतुल्लाह अलैहि जे लिखियल तर्जुमे मां तर्जुमो पढ़ियोसीं। इन्हनि आयात जो तफ़सीर मारिफुल क़ुरान जुल्द नंबर 3 सफ़ो नंबर 245 तां पेश कजे थो। पहिरीं आयत में अल्लाह ताला फरमायो त बिना ज़रूरत जे हरूभरू सवाल न कयो, जंहिंजे नतीजे में का मशक्क़त या तकलीफ़ न पहुचे। इन आयत जो शान नुज़ूल ही आहे, मुस्लिम शरीफ़ जी रिवायत जे मुताबिक़ जॾहिं हज जी फ़र्ज़ियत नाज़िल थी त अक़रा बिन हाबिस रज़ी अल्लाह तआला अन्हु सवाल कयो, छा हर साल असांजे ज़िम्मे हज फ़र्ज़ आहे? नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन जे सवाल जो जवाब न ॾिनो। ॿीहर सवाल कई, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वरी बि सुकूत फरमायो। टीहर सवाल कई, उन वक़्तु नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इताब सां गॾु तंबीह फरमाई, जेकॾहिं मां तव्हांजे जवाब में चवां हा त हा हर साल हज फ़र्ज़ आहे त ईअं ई थी पवे हा, पोइ तव्हां उनखे पूरो न करे सघो हा। उन खां बाद इरशाद फरमाए, जिन शयुनि जे मुतालिक़ मां तव्हांखे कोई हुकुम न ॾियां उनखे अहिड़ी तरह रहण ॾियो, उन में बहस मुबाहिसो सवालात न कयो। तव्हां खां पहिरियों बाज़ उम्मतूं इन सवालात जे घणाई जे करे हलाक थी वियूं, जो जेके शयूं अल्लाह ताला उन्हनि जे रसूल फ़र्ज़ न कयूं हुयूं, सवाल करे उनखे फ़र्ज़ करायूं ऐं पोइ उन्हनि जी ख़िलाफ़ वर्ज़ी में मुब्तला थी विया। तंहिंजे करे अल्लाह ताला फरमायो त हरूभरू सवालात में न पओ, हरूभरू सवाल न कयो। जेको अल्लाह ताला जे तरफ़ों हुकुम थिए उन जी बजावरी करण जी कोशिशि कयो। उन खां बाद में अल्लाह ताला फरमायो, तव्हां जंहिं वक़्तु सवाल कयो था इहो नुज़ूल क़ुरान जो ज़मानो आहे। जेकॾहिं तव्हां अहिड़ा सवालात कंदो बज़री वही उन्हनि जो जवाबु अची वेंदो। उन में नुज़ूल क़ुरान जे मुतलिक़ अल्लाह ताला इशारो फरमाए त नुज़ूल क़ुरान जी तकमील खां बाद में नबूवत ऐं वही जो सिलसिलो बंदि कयो वेंदो। माना क़ुरान शरीफ़ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ात मुक़द्दस खां बाद में कहीं ते कोन नाज़िल थींदो। नुज़ूल वही जो भी सिलसिलो बंदि थी वियो, नबूवत जो भी सिलसिलो बंदि थी वियो। आका अलैहिस्सलातु वस्सलाम ख़ातमुन नबीयीन आहिनि। इन में अल्लाह ताला इहो फरमाए त हरूभरू जेको आहे तव्हां सवालात मन घड़त सवालात जिन जी ज़रूरत नाहे, तव्हां उन्हनि जे खोजना में न पओ।
पंहिंजो वक़्तु बि ज़ियान न कयो, ॿियनि जो वक़्तु बि ज़ियान न कयो। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इरशाद आहे, मिन हुस्न इस्लामिल मर्इ तर्कुहु मा ला यानी। मुस्लमान हुजण जी हिकिड़ी ख़ूबी इहा आहे त माण्हू फज़ूल ॻाल्हियुनि खे छॾे ॾे, फज़ूल शयुनि में पंहिंजो वक़्तु न विञाए। जीअं माण्हू हरू भरू तहक़ीक़ कंदा आहिनि त मूसा अलैहिस्सलाम जे वालदा जो नालो छा हुयो, नूह अलैहिस्सलाम जे ॿेड़ी जी वेकर ऐं ड्रेग केतिरी हुई। हाणे इन जो इंसान जे आमाल वग़ैरह सां कोई बि ताल्लुक़ कोन्हे को, अहिड़े क़िस्म जा हरू भरू माण्हू सवालात कंदा आहिनि। बाक़ी जेके ज़रूरियात दीन आहिनि, मसाइल आहिनि, उन में तहक़ीक़ करणी आहे, उहो पुछणो आहे, उहो सिखणो आहे। उन खां बाद में अल्लाह ताला 4 क़िस्म जे जानवरनि जी ॻाल्हि कई आहे। उन्हनि जी तहक़ीक़ ईअं आहे त ज़माना जाहिलियत जे रसूम ऐं शाइर जे मुतलिक़ अल्लाह ताला बयानु फ़रमायो आहे ऐं मुफ़स्सिरीन उन्हनि जी वज़ाहत कई आहे। हज़रत सईद बिन मुसैयब जे तफ़सीर सही बुख़ारी मां नक़ुल कजे थो, बहीरा जंहिं जानवर जो खीर बुतनि जे नाले ते वक़ुफ़ करे छॾींदा हुआ, पंहिंजे कम न आणींदा हुआ, इहो बहीरा इन खे चइबो आहे। त अल्लाह ताला फ़रमाए त मां त अहिड़े क़िस्म जी का बि पाबंदी कोन विधी आहे त तव्हां बुतनि जे नाले ते खीर छॾे ॾियो, वक़ुफ़ करे छॾियो ऐं पाण इस्तेमालु ई न कयो। अहिड़ी अल्लाह ताला का बि मुमानियत ऐं को हुकुम न फ़रमायो आहे। साहिबा जेको जानवर बुतनि जे नाले ते छॾे ॾींदा हुआ, साहिबा हिकिड़ो जानवर बसि बुतनि जे नाले ते न उन ते सवारी कंदा हुआ, न उनखे ॿियो को कमुकार वठंदा हुआ, बार बरदारी उनखे छॾे ॾींदा हुआ। अल्लाह ताला फ़रमाए त इहो बि मुंहिंजो कोई हुकुम कोन्हे को। 3 नंबर ते साहिबा, 3 नंबर ते हामी, हाम उन नर उठ खे चइबो हो जेको ख़ासि आदत सां जुफ़्ती करे चुको हुजे ऐं उनखे बुतनि जे नाले ते छॾे ॾींदा हुआ। नर उठ खे बुतनि जे नाले ते छॾे ॾींदा हुआ। अल्लाह ताला फ़रमाए त अहिड़ो को मां हुकुम कोन कयो आहे, इहो माण्हुनि जूं पंहिंजूं हथरातूं ॻाल्हियूं आहिनि। वसीला अहिड़ी ॾाची खे चइबो हो जेका मुसलसल मादियूं ॼणे दरमियान में को बि नर पैदा न थिए ऐं उनखे बुतनि जे नाले ते छॾे ॾींदा हुआ, इन खे चइबो हो वसीला। अल्लाह ताला फ़रमाए त अहिड़े क़िस्म जा त मां हुकुम कया ई कोन्हनि के त हीअं करे छॾियो, हे जानवरनि खे हीअं छॾे छॾियो, इहे माण्हुनि जूं सभु पंहिंजूं हथरातूं ॻाल्हियूं आहिनि। उन खां बाद में अल्लाह ताला फ़रमायो जॾहिं इन्हनि खे चइजे थो अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अहकामनि जे तरफ़ अचो त पोइ जवाबु छा ॾींदा, हस्बुना मा वजदना अलैहि आबाना, त असांखे काफ़ी आहे जिते असां पंहिंजे अबनि ॾाॾनि खे ॾिठो आहे। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मुक़ाबले में उन ज़माने जा माण्हू बि इहो जवाबु ॾींदा हुआ त असांजे लाइ पंहिंजे अबनि ॾाॾनि जी तक़लीद काफ़ी आहे, माना असां उन्हनि ते हलंदासीं, उन्हनि खे असां न छॾींदासीं। पोइ अल्लाह ताला ऐं ईअं थींदो, तफ़सीर दुरे मंशूर में बहावाला इब्न अबी हातिम नक़ुल कयो अथई त जॾहिं कोई मुस्लमान थी वेंदो त उनखे माण्हू आर ॾियारींदा हुआ त तूं पंहिंजे अबनि ॾाॾनि खे बेवकूफ़ सम्झो तॾहिं हुननि जे दीन खे छॾे ॾिनई। माण्हू ईअं पोइ माण्हुनि खे ईअं ॾियारींदा हुआ जीअं चइबो आहे शर्माइबो आहे, त माना तुंहिंजा अबा ॾाॾा सभु चिरिया हुआ, उन्हनि खे का ख़बर कोन्हे, सियाणो अची तूं पैदा थियो आहे, ईअं आर ॾियारींदा हुआ। पोइ अल्लाह ताला फ़रमाया वलौ कान आबाउहुम ला यअलमून शैआ, खणी जो इन्हनि जा अबा ॾाॾा का शइ ॼाणींदा ई कोन हुया, इन्हनि खे ख़बर ई न हुई, छा उन्हनि जी बि तव्हां तकलीफ़ कंदव छा। नाआल खे पंहिंजो मुक़लिद बणाइण इहा हलाकत जी दावत आहे त नाआल माण्हू खे उन जे कढ न लॻिजे, कढ कंहिंजे लॻिजे, कढ उन माण्हू जे लॻिजे जंहिं वटि 2 शयूं हुजनि, पंहिंजो मुक़्तदा, पंहिंजो अॻवान, पंहिंजो मुर्शिद या जेको आहे अहिड़े माण्हू जे कढ लॻिजे जंहिं वटि इल्मु ऐं इह्तिदा हुजे। इल्मु माना इल्म मां मुराद आहे मंज़िल मक़सूद ताईं पहुचण जा जेके रस्ता आहिनि उनजो उनखे ख़बर हुजे। ॿियो उन इल्म ते अमल करण वारो हुजे, अहिड़े माण्हू कढ लॻे, इल्म बि हुजेसि, अमल बि हुजेसि। हाणे खोड़ सारा असां
अहिड़नि माण्हुनि जे कढायूं जिन वटि इल्मु बि कोन्हे, शरीयत जी मालूमात बि कोन्हे ऐं पंहिंजे उन्हनि जी ज़िंदगी में शरीयत मुताहरा ते अमल बि कोन्हे को। तंहिंजे करे इहो उसूल अलाह ताला ॿुधायो त अहिड़नि माण्हुनि जे कढ लॻिबो जेके जिन वटि इल्मु बि हुजे ऐं हिदायत ते बि हुजनि, सिरात मुस्तक़ीम ते हुजनि। उन खां बाद में अलाह ताला तसल्ली ॾींदे फरमाई या अय्युहल्लज़ीना आमनू अलैकुम अनफुसकुम ला यज़ुर्रुकुम मन ज़ल्ल इज़ा इह्तदैतुम। जेके माण्हू दीन जो कमु कनि था, माण्हुनि सां ख़ैर ख़्वाही कनि था, इस्लाह जो फ़िक्र कनि था। हाणे जेकर माण्हुनि में कोई इस्लाह नथो थिए, अलाह सिंह फरमायो त तव्हां पंहिंजी महिनत जारी रखो। हाणे तव्हां इन ते ग़मगीन न थियो, बल्कि हाणे तव्हां पंहिंजो फ़िक्र कयो त तव्हां पंहिंजे अमाल में, मिसाल तौर ते माण्हू तबलीग थो करे, क़ुरान जी तालीम ऐं तदरीस ऐं दर्स वग़ैरह ॾिए थो, माण्हुनि में कोई बि फ़र्क़ु नथो अचे। अलाह सिंह फरमाए हाणे तव्हां जेको आहे पंहिंजो फ़िक्र कयो, तव्हां पंहिंजे अमाल जो फ़िक्र कयो। तव्हांखे इन्हनि माण्हुनि जो राह रास्त ते न अचणु कोई नुक़सानु न ॾींदो। त हाणे माण्हू नथा अचनि, माण्हू इन में ई परेशान हुजे, ईअं न, बसि उन्हनि खे तव्हां छॾे ॾियो, तव्हां पंहिंजो कमु कंदा रहियो, अलाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ॻाल्हि कंदा रहो। आख़िरी जेके आयतूं आहिनि, उन्हनि आयतुनि जो हिकिड़ो मुख़्तसर शान नुज़ूल आहे, जंहिंमें अलाह ताला फरमाए ईमान वारो, तव्हां मां कंहिं हिकिड़े वटि मौत अचे त पोइ गवाही ऐं वसीयत, इहे मसइला आहिनि। इन मसइले जो शान नुज़ूल पढ़ंदासीं त पोइ असांखे मसइलो सम्झ में अची वेंदो। इन्हनि आयतुनि जो शान नुज़ूल जो वाक़ियो हीअं आहे त हिकिड़ो माण्हू बुदैल नाले जेको मुस्लमान हुयो, ॿ माण्हू तमीम ऐं अदी सां, अदी जेको उन वक़्तु नसरानी हुया, इहे ॿई, बुदैल मुस्लमान हुयो, हो ॿई नसरानी हुया। तिजारत जे मक़सद सां शाम जे तरफ़ रवाना थिया। शाम पहुची करे बुदैल बीमार थी पियो। उन पंहिंजे माल जी फ़हरिस्त लिखी करे सामान में रखी छॾी, माना लिस्ट, फ़हरिस्त माना लिस्ट सामान जी लिखी करे पंहिंजे सामान में रखी छॾी ऐं पंहिंजे ॿिन्ही दोस्तनि खे उन लिस्ट जी इतला न ॾिनई त मां लिस्ट लिखी ऐं हिते अंदरि विझी छॾी आहे। मर्ज़ जॾहिं वधी वियो त उन्हनि ॿिन्ही नसरानी दोस्तनि खे वसियत कई त सुभाणे सामान मुंहिंजे वारसनि खे पहुचाइजो, जॾहिं तव्हां वञो त वापसि मुंहिंजो जेको सामान आहे मुंहिंजे वारसनि खे पहुचाइजो। उन्हनि समूरो सामान खणी करे वारसनि जे हवाले कयो, पर चांदी जो हिकिड़ो प्यालो हुयो जंहिं ते सोन जो नक्श निगार थियलु हुयो, उन मां कढी छॾियो ऐं वारसनि खे उहा जेका लिस्ट हुई उहा अंदरूं सामान मां निकिती। छो त नसरानी ॿिन्ही माण्हुनि खे ख़बर ई कोन हुई त हिन लिस्ट अंदरि लिखी विझी छॾी आहे। जॾहिं उन्हनि उनजे वारसनि खोली लिस्ट में त सभु सामान लिखियलु हुयो, ॿियो त सभु सामान मिली वियो, पर हिकिड़ो इहो प्यालो गुम हुयो। उन्हनि इन्हनि ॿिन्ही नसरानियुनि खां पुछो त मय्यत कुझु माल विकिरो कयो हुयो या कुझु घणो बीमार थी पियो त इलाज वग़ैरह ते ख़र्च थियोसि। उन्हनि चयो त अहिड़ो त को मामिलो कोन्हे, उन विकिणियो बि कोन हुयो, न को इलाज माल जे ते उनजो ख़र्च थियो। आख़िरकार मामिलो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी अदालत में पेश थियो। चूंकि वारसनि वटि गवाह न हुया, उन्हनि ॿिन्ही नसरानियुनि खे कसम खणायो। उन्हनि कसम खयो त असां मय्यत जे माल में कंहिं बि तरह ख़यानत न कई आहे, न का शइ उन मां लिकाई आहे। आख़िर कसम ते फ़ैसिलो उन्हनि जे हक़ में थियो। बज़ाहिर तौर ते कसम खणी आहे, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बि उन्हनि जे कसम जे मुताबिक़ फ़ैसिलो फरमाए। कुझु ज़माने खां पोइ, कुझु वक़्त खां पोइ ज़ाहिर थियो उहो प्यालो उन्हनि ॿिन्ही मके में कंहिं सोनारे वटि विकिणो हुयो, फ़िरोख़्त कयो हुयो। कुझु वक़्त खां पोइ, टाइम पीरियड खां पोइ, वक़्तु गुज़रण खां पोइ शयूं ज़ाहिर थींदियूं आहिनि। जॾहिं सवाल थियो त चवणु लॻो त असां मय्यत खां ख़रीद कयो हुआसीं, पहिरियों चयो न असांखे ख़बर ई कोन्हे। हाणे जॾहिं कुझु इन्वेस्टिगेशन थी, कुझु मामिलो ज़ाहिर थियो, चयूं त हाणे असां मय्यत खां ख़रीद कयो हुआसीं ऐं उन असांखे विकिणी ॾिनो हो, क्योंकि ख़रीदारी जा गवाह वरी उन्हनि वटि मौजूदु न हुया। छो त वारसनि पहिरियों पुछो आहे त कुझु विकिणियो ऐं या इलाज मुआलिजे ते ख़र्चु, उन्हनि जो कोन, त पोइ उन्हनि वटि वरी ख़रीदारी जा गवाह न हुया। इन जे लाइ पोइ उन्हनि चयो त असां इन जे करे ज़िक्र न कयोसीं त मतां असांखे माण्हू कूड़ो कनि, तंहिंजे करे असां पहिरियों प्याले जी ॻाल्हि न कईसीं।
मैयत जे वारिसनि वरी नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तरफ़ रुजू कयो। हाणे पहिरीं सूरत जे मामिलो बिल्कुलु उबतड़ थी वियो, पहिरीं जेका सूरत हाल सिचुएशन हुई। हाणे इहे जिन खे वसियत कई उन मुस्लमान जेको फ़ौत थी वियो, हाणे इन्हनि चयो त असां थी वियासीं ख़रीदार। पहिरियों उन्हनि खे हुई वसियत थियल, पहिरियों उन्हनि ॿी ॻाल्हि बयानु कई। पोइ मुद्दई ऐं वारिस मुनकिर थी विया, हे थी विया दावेदार त असां ख़रीद कयो आहे ऐं वारिस इनकार कनि पिया त इन्हनि ख़रीद न कयो आहे। हाणे गवाही मौजूदु न हुजण जे करे वारिसनि मां ॿिनि माण्हुनि जेके मैयत जा वेझा हुआ कसम खयो त प्यालो मैयत जी मिल्कियत हुयो ऐं इन्हनि ॿिन्ही नसरानियुनि पंहिंजे कसम में कूड़ ॻाल्हायो आहे ऐं कूड़ ॻाल्हाए करे इहो प्यालो इन्हनि खयो आहे। चुनाचे जंहिं क़ीमत ते उन्हनि फ़िरोख्त कयो हो, विकिरो कयो 1000 दिरहम ते, उहो वारिसनि खे ॾियारियो वियो। ईअं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम को फ़ैसिलो फरमायो त फ़ैसिलो थींदो आहे ज़ाहिर ते। इन आयतुनि आख़िरी आयतुनि जो शान नुज़ूल इहो हुयो। ज़िंदगी रही त वरी ईंदड़ रुकू इंशाअल्लाह ताला सुभाणे तिलावत कंदासीं। रब्बना आतिना फ़िद दुनिया हसनतन व फ़िल आख़िरति हसनतन व क़िना अज़ाबन नार। सल्लल्लाहु तआला अला ख़ैरि ख़ल्क़िही ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह।